अस्सलामुअलैकुम दोस्तों, असां हिन वक़्तु खोड़ी चांडिया कम ते बीठा आहियूं। सो हिते हिकिड़ो असांखे भाऊ मिलियो आहे। ही भाऊ आहे जेको तव्हां ॾिसो, वीचारो जॾड़ो आहे, जंगनि खां हिकु जंग ते हलंदो आहे, पर उन खां बावजूद बि सॼो कमकार कंदो आहे। इनखे कोई बि मतिलबु परेशानी न थींदी आहे। जेको इंसानु ॿिनि हथनि ॿिनि जंगनि वारो कमु करे सघे थो, उहो ही बि करे सघे थो। हीउ ॾिसो, हाणे हिन वक़्तु जेको आहे त बाल्टी खयूं थो वञे पाणी जी। हिते असां सां सॼो हिन कमुकार करायो, ही मसालो ठाहियईं, खणी ॾिनई, टोटल जेको आहे हिन भाऊ पाणी भरे करे होॾे साम्हूं नलको आहे। सो सॼो जेको आहे कमुकार करे ऐं असां सां जेको आहे त हिन कमु करायो। अदा हे कॾहिं तव्हां जाइ जम खां वठी ईअं हो या हे बाद में तव्हां सां इहो थियो आहे सिस्टम? जाइ जम खां पोइ। अच्छा, साल ॾेढ खां पोइ। कहिड़ी वजह सां? पोलियो, वॾो बुखार, वॾे बुखार पोलियो जी वजह सां थियो। इहो हिन चाचे जो पुटु आहे न भाउ, तव्हांजो पुटु आहे न? सही, मतिलबु हाणे ॾिसो वञे थो बाल्टी भरणु। ठीकु आहे, तूं बाल्टी भरे आहे। पाणी ॾिसो कीअं भरे थो पियो साम्हूं। हिन को पाण हलाए न सघंदो आहे छा? पाण हलाए, अदा तूं भर पाण ॾिसूं सिस्टम। हीउ ॾिसो भाऊ पाण जेको आहे त नलको हकले करे पाणी भरे थो ऐं ओॾे ई पाणी इहो ढोयो आहे हिन वीचारे। माशाल्लाह, ॾिसो अलाह साईं हिनखे केतिरी जेको आहे ताक़त ॾेई छॾी आहे। हिकु शइ अलाह साईं खसे थो त वरी उनखे उनखां वधीक जेको आहे त ॾेई थो छॾे। चाचा इश्क में भी बुडल आहे, इश्क में भी बुडल आहे। जाई अल्लाह जो कसम आहे। हाँ, ये ॻाल्हि अथसि नी, हाँ। छिल जो आणींदो आहे वॾो, अधु यारनि खे ॾींदो आहे, बाक़ी बुक खईंदो आहे। डेली मतिलबु हे डेली छिल, मतिलबु मज़ूरी, भितर, हे हो भंजू धोईंदो ई धोईंदो। हाँ, मतिलबु वांदो वांदो न हूंदो आहे। न टंकुनारे खे बि मजाल न आहे। हाँ हा, चलो इश्क में बुडल आहे। हाँ, इश्क में बुडल आहे बसि। हलो अलाह खटाईंदुसि। अल्लाह